असां वटि ॿिनि किताबनि जो महूरत थियण वारो आहे अॼु। त मां पहिरीं रिक्वेस्ट कंदसि डॉक्टर राम भटीजा खे त साम्हूं अचनि। उन्हनि जी किताब जो नालो आहे दुखी दिल, ऐं अर्ज़ु आहे दादी पारू चावला खे त अॻियां अचनि, ऐं शोभा लालचंदानी खे। 9 साल 9 किताब। साईं श्रीचंद साबलानी उल्हासनगर में खास आहिनि, रीडर पेपर जा हर्ता करता आहिनि, ऐं डॉक्टर TC ठारवाणी ॿिन्ही खे रिक्वेस्ट आहे महिरबानी करे हिते अचनि, उद्घाटन कनि अची प्लीज़। सभु करे अचनि वठी अचनि। डॉक्टर राम भटीजा इंडियन जे किताब जो महूरत थियो, ऐं दादी पारू चावला जो मां सन्मान कंदुसि, ऐं शोभा राम लालचंदानी जो भी कंदुसि। पहिरीं पारू चावला जो कयां, हिकिड़ो सेकंड। करके मैं पूछिए मुझे तरफा से पकड़ देता हाणे अर्ज़ु आहे अंकल मदन जुमानी खे त अचनि हिते, ऐं असां ॿियो किताबु आहे जेको प्रिंसिपल डॉक्टर TC ठारवाणी जो लिखियलु आहे, दवा बिना बाग बहार, उन जो महूरत कनि अची। मदन जुमानी। जय झूलेलाल। चवंदा आहिनि जेको चवंदो झूलेलाल, तव्हां चओ था झूलेलाल, दिलि सां चओ तव्हांजा बेड़ा पार थींदव, न त चेटी चंड ते थींदव, चई थो छॾियांव। ही हिकिड़ो असांजो उहो सभागो, असांजो उहो दादा राम पंजवाणी जो आसीस वारो आस्थान आहे, जिते सिंधियुनि जा मेला मचंदा रहंदा आहिनि, सिंधी ईंदा रहंदा आहिनि, ऐं अची करे पंहिंजे ख़ुशीअ जो इज़हार, पंहिंजे योगदान जो हिते क़दुरु कंदा आहिनि, कराईंदा आहिनि। अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो डॉक्टर ठारवाणी साहिबु हीअ किताबु लिखियो आहे, ऐं मूं नाचीद ते इहो कमु रखियलु आहे त मां हिन जो महूरत कयां। तव्हांजी इजाज़त सां, तव्हां सां मिली, अकेलो न, तव्हां मूंसां गॾु आहियो, मां हिन जो महूरत करे रहियो आहियां। थैंक यू। हाँ
असांजा मैडम पेरू चावला, असां मदन जुमानी, ॿिया असां दोस्त असां किताब कढंदा आहियूं हेल्थ ते, तंदुरुस्ती में, बिना दवा वठण जे माण्हू ठीकु थींदे। 30 किताब कढिया अथमि, 30 किताब ख़तमु थी विया आहिनि, स्टॉक में कोन्हे को। हीअ 30 किताब आहे। जापान ऐं अमेरिका मां बि डिमांड थी आहे किताबनि जी। मां ॾाढो ख़ुशि सम्झंदो आहियां। फ़ाइदे ख़्याल खां न, फ़क़ति जेतिरो ख़र्चु ईंदो आहे ओतिरो लॻाईंदा आहियूं। महिरबानी। हा साहिब ॻाल्हायो। हा, मुंहिंजा प्यारा भाउरो ऐं भेनरूं, झूलण साईं असांजे पारू चावला, शोभा चावला, अमृता चावला, मदन जुमाणी सभिनी शेवादारनि खे शक्ति ॾे, जो जेका असांजा पद्म श्री प्रोफेसर राम पंजवाणी जेका झूलण साईं जी जोत जॻाए विया, उन जोत खे हिननि वधायो आहे, कार्य खे अॻिते वधायो आहे। इहा झूलण जी ताक़त आहे, झूलण जी शक्ति आहे, जो इहे मेला लॻंदा रहनि था। सिंधियुनि जा मेला, सिंधियुनि जा मेला लॻंदा ई रहंदा। इहा मां झूलण जे दर ते अरदास कयां थो, प्रार्थना कयां थो त शोभा चावला में, पारू चावला में, अमृता चावला में अञा शक्ति ॾे, जो इहे मेला ज़िंदगी भर लॻाईंदा रहनि। जय झूलेलाल, जय हिंद, जय महाराष्ट्र।